याद रखो हुसैनियत जेको आहे न सिर्फ़ु करबला तक महदूद न आहे। हुसैनियत हक़ीक़त में एक तहरीक जो नालो आहे। हुसैनियत इमाम हुसैन जे मक़सद जे लाइ निकिता हुन हिकु तहरीक हलाई। इमाम हुसैन जो नालो फ़क़ति करबला तक न हो, अॼु तक उनजो नालो मौजूदु आहे, अॼु तक उनजी तहरीक मौजूदु आहे। तंहिंजे करे हुसैनियत जेको आहे हिकु दीन जो नालो आहे, शरीयत जो नालो आहे, क़ुरान जी हिकु तफ़सीर जो नालो आहे, दीन जे निफ़ाज़ ऐं दीन जो जेको तक़ाज़ो आहे उन जो नालो आहे। यज़ीदियत ऐं हुसैनियत ता क़यामत हलंदी रहंदी। अगरचे हर दौर में हुसैनियत बज़ाहिर थोड़ी हूंदी, लेकिन यज़ीदियत खे मिटाईंदी रहंदी। पंहिंजो किरदार हर वक़्त जे करबला वक़्त में, जॾहिं बि करबला वक़्त जा ख़तरात वधंदा, हुसैनियत जो जेको मज़मून आहे उहो वधंदो रहंदो। त इमाम हुसैन अहिड़ो कमु करे ॾेखारियो आहे जो अॼु तक हुसैनियत हक़ीक़ी हुसैनी अॼु तक मौजूदु आहिनि। पोइ किरदार अदा कंदा रहंदा आहिनि ता क़यामत। या हुसैनियत ऐं यज़ीदियत वारी जंग हलंदी रहंदी। जॾहिं बि यज़ीदियत उरूज में ईंदी आहे न त पहिरियों उनजो मिशन छा हूंदो आहे? दीन सां टकराइणु, दीन खे मिटाइणु, दीन जे मामलात में इंटरफेयर करणु। पोइ हुसैनी किरदारु अॻियो ईंदो आहे। पोइ इन वक़्त जे यज़ीदियन सां टकराए करे इन्हनि खे मिटाईंदो रहंदो। हुसैनियत जेसि ताईं हूंदी त नमाज़ूं बि क़ाइमु आहिनि, अज़ानूं बि थींदियूं रहंदियूं, दीन बि हूंदो। जॾहिं हुसैनियत सफ़ा हली वेंदी पोइ करे शइ क़यामत क़ाइमु थी वेंदी। पोइ यज़ीदियत आम हूंदी। त अल्लाह अज़्ज़ व जल असांखे हक़ीक़ी माना में हुसैनी बणाए ऐं हुसैनी किरदारु अदा करण जी तौफ़ीक़ ऐं सादत फरमाए। ऐं जेको मिशन ऐं मक़सदु खणी करे इमाम आली मक़ाम मदीने खां मके हलिया, मके खां वरी राय कूफ़ा इख़्तियार कयूं, जेको उनजो मिशन मक़सदु हो, उन मिशन ऐं मक़सद ते असांखे बि हलण जी तौफ़ीक़ ऐं सादत फरमाए।